नाज़िन ठुल्लई भरपासे उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। उरड़ी वधीक हिक ॿारड़ी जी हयाती खसे वरिती आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुख़्तियार टूल। जी मुख़्तियार, छा अपडेट साईं? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायो ठुल उड़ी जे मर्द में जेको आहे त ज़ाब्तो न अची सघियो आहे। जेको आहे त गाज़ी माला में जेको उड़ी वॻे जेको वधीक हिकिड़ो जेको मासूम नींगर 3 सालनि जो जेको असगर डूल जेको आहे त फो थी चुको आहे। उड़ी जे वॻे जेको फो थी वियल ॿारनि जो अंग जेको आहे त वधी 47 थी वियो आहे। जे हिन वक़्तु तालके ठुल में जेको आहे केतिरा ई ॿार जेको मासूम ॿार उड़ी में वठिजी विया आहिनि, पर सिहत खाते जी तारीख़ में न अची सघियो आहे। ठुल तालके इलाइक़े में उड़ी जे हिकु वबा जेको सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। सूरत खाते या ज़िले इंतिज़ामिया चूडियल नुमाइंदनि उड़ी जे मर्द जे वधीक रोकथाम लाइ कोई उपाउ न वठी सघिया आहिनि। DHO जेको जेकाबाद अब्दुल गफ़ार रिद एम्स तालके ठुल अस्पताल जो डॉक्टर नादर अली पवार सां ॻाल्हि ॿोल थी चयो वियो त उड़ी जे मर्द जे कंट्रोल करण लाइ जेके टीमूं ठाहियूं आहिनि, जेकी तालके ठुल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे त जेको तालके जेके 15 महीननि जे ॿारनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। जॾहिं त फोती थियल ॿारनि जी उमिरि जे जेको रेशो जेको वधंदो वञे पियो 2 सालनि खां मथे जेको आहे जॾहिं त वैक्सीन 9 खां 15 महीननि जी ॿारनि खे लॻाई वेंदी। जंहिंजे ॿारनि जो 15 महीननि खां उमिरि घटि हूंदी उन्हनि जे लाइ जेको आहे ज़िले इंतिज़ामिया के बि उपाउ न आहिनि वठी सघिया। इंतिज़ामिया खे घुरिजे त उड़ी जे मर्द जे रोकथाम लाइ जेको त एमरजेंसी टीम जोड़ी वञे, जेकर वधीक जेके गुलनि जहिड़ा मासूम जेके वधीक ज़िंदगी बची सघनि। जी तफ़सीलन का आगाह करण लाइ मुख़्तियार, अवां जी महिरबानी।